अस्सलाम वालेकुम। वाहे त सच था चवनि मर्द कंहिंखे वणे न वणे कूड़ीअ दोस्तीअ जो दम पोइ बणे न बणे। अॼु लाइव अचण जो असांजो मक़सदु इहो आहे त फेसबुक ते इलाही खोड़ असांजा दानश्वर दोस्त ऐं इलाही खोड़ असांजा तंज़ीमी दर्द रखंदड़ दोस्त मुख़्तलिफ़ लिखणियूं लिखनि पिया त पेटी अलव तंज़ीम खे ट्रैक ते नाण में पेटी अलव तंज़ीम खे हिको न करण में हाजी शफ़ी मोहम्मद सचे ऐं सिकंदर जतोई जो किरदारु आहे उहे नथा चाहिनि त पेटी अलव जी तंज़ीम हिकु थिए। असीं पंहिंजो पाण खे मोहतियात रखियो त दोस्त जेको लिखनि मर्ज़ीअ जा मालिक आहिनि, पर के दोस्त तंज़ीम सां दर्द रखंदड़ दोस्त मूं वटि अॼु खां 15 ॾींहं अॻु में आया। कश्मीर कंदकोट ज़िले जे दोस्तनि जो वफ़द मोहतरम साईं अनवर आरबानी साहब जेको साबिक़ा डिवीज़नल जनरल सेक्रेटरी लाड़काणे जो, साईं मुमताज़ अहमद चाचड़ साहब जेको साबिक़ सदर कश्मीर कंदकोट ज़िले जो, ऐं साईं सदरदीन मराठो साहब साबिक़ जनरल सेक्रेटरी कश्मीर कंदकोट ज़िले जो मूं वटि वफ़द जी सूरत में मूं वटि आया। मूंखे चयो तव्हां पेटी अलव जी तंज़ीम खे हिकु कयो, असां तव्हां वटि हुज ऐं उमेद खणी आया आहियूं, तव्हां हाजी साहब सां ॻाल्हायो। मां हाजी साहब खां बिना पुछण जे असां हाजी साहब ऐं सिकंदर जतोई ॻाल्हि मिड़ी साॻी आहिनि। मां दोस्तनि खे चयो जेकॾहिं तंज़ीम हिकु थिए थी, पेटी अलव ट्रैक ते अचे थी, त असां सभु पंहिंजूं अनाऊं फना करण जे लाइ तयारु आहियूं। हुननि दोस्तनि खे कुझु मां पॉइंटियूं लिखी ॾिनियूं, तव्हां इन दोस्तनि सां उन्हनि पॉइंटुनि ते ॻाल्हायो। इहे पॉइंटियूं बि असां आयल दोस्तनि जे जेको वफ़द हुयो पाण में मशवरे सां लिखियूं जीअं पेटी अलव जी तंज़ीम ट्रैक ते अचे। हिकु इहो फर्स्ट त इलेक्शन कमेटी जेका मरकज़ वारी गाज़ी खान जमाली साहब, साईं मंज़ूर अहमद चालियो साहब, सैयद मुमताज़ हुसैन शाह ऐं ॿिया जेके असांजा पयार साहब मेंबर हुयो, जलबाणी साहब मेंबर हुयो, उन्हनि वारी जेका असां इलेक्शन कमेटी बरक़रार हुजे। ऐं ॿी त इलेक्शन कमेटी गाज़ी खान ऐं मुमताज़ शाह जे तरफ़ों जेके तालुकनि ऐं ज़िलनि जूं इलेक्शन कमेटियूं जुड़ी चुकियूं आहिनि उहे बरक़रार हुजनि। चइनि तालुकनि ते जिते तज़ाद आहे, तलार, हैदराबाद सिटी, उबावड़ो ऐं सखर 2, उन ते इलेक्शन कमेटी जेको बि फ़ैसिलो करे उहो मोहतरम गुलाम रसूल महर साहब खे बि क़बूल हूंदो, हाजी शफ़ी मोहम्मद सिकंदर जतोई खे बि क़बूल हूंदो। ऐं जन दोस्तनि इलेक्शन कमेटी गाज़ी खान वारीअ में या साईं अब्दुल ख़ालिक भंगवार वारीअ में फार्म तालुकनि जा भरिया आहिनि। हाणे उहे समूरा ख़तमु थियणु घुरिजनि ऐं इलेक्शन कमीशन जो जेको आहे सो उहो शेड्यूल उहो नओं थियणु घुरिजे। इन जे विच में जन बि माण्हुनि जी उमिरि पोइ 20-19 थिए थी त ॿिन्ही धुरनि मां जन बि माण्हू फार्म भरिया आहिनि। फार्म भरींदड़ माण्हूअ खे नए शेड्यूल में इहा इजाज़त ॾिनी वञे त जेके ॾींहं 2-3 खुटनि था उन्हनि जा नए शेड्यूल करे उन जा उहे काउंट कया वञनि। टोटल इलेक्शन जेको प्रोसेस आहे उहो मई जे पहिरें हफ़्ते ताईं फाइनल थियणु घुरिजे। मई जे पहिरें हफ़्ते में मर्कज़ी सतह जा जेके आहिनि से उहे फार्म भरजणु घुरिजनि। मुतफ़िक़ थियण खां पोइ का बि धुर कोर्ट में न वेंदी, माना साईं गुलाम रसूल जी धुर बि कोर्ट में न वेंदी ऐं असांजी धुर बि कोर्ट में न वेंदी। जेका कमेटी टास्क जुड़ंदी उन कमेटीअ में हाजी साहब जी तबियत सही रहे, कोशिशि कबी त हाजी साहब पाण हुजे, न त उन कमेटीअ में हाजी साहब जी जाइ ते साईं गुल मोहम्मद हिमू पुट साहब हूंदो। दोस्तनि चयो त असांखे तव्हां में एतिरी उमेद कान हुई, पर तव्हां असां आयल दोस्तनि खे मान ॾेई तंज़ीम खे हिकु करण लाइ जेके फार्मूला ॾिना आहिनि उहे बहितरीनु फार्मूला आहिनि। इन्हनि फार्मूलनि ते असां मोहतरम गुलाम रसूल महर साहब सां ऐं साईं इंतज़ार शलगिरी साहब सां ॻाल्हायूं था। दोस्त राब्तो करे विया, हुनजी लखीअ में बैठक थी जंहिंमें साईं इंतज़ार शलगिरी साहब, डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो साहब, साईं गुलाम रसूल महर साहब ऐं कश्मीर कंदकोट ज़िले जा दोस्त उन में वेठा। उन में दोस्त मुतफ़िक़ थिया ऐं दोस्तनि चयो त 2 ॾींहंनि खां पोइ असां तव्हां वटि ईंदासीं। वरी 2 ॾींहंनि खां पोइ साॻा ई दोस्त मूं वटि आया, चयो त शयूं मेच्योर थी चुकियूं आहिनि ऐं दोस्त वञनि था दोस्तनि सां सलाह करण जे लाइ। इंशा अल्लाह ताला असां सिंध जे उस्तादनि खे ख़ुशख़बरी ॾींदासीं।
मूं चयो त जेकॾहिं पेटी अलब हिकु थिए थी असां उहो जेका बि कुर्बानी चवंदो असां कुर्बानी ॾींदासीं, पेटी अलब जी तंज़ीम हिकु थिए। कुझु ॾींहंनि खां पोइ मुख़्तियार गजाणी साहिब जो सखर में भतु हुयो। मक़सूद ओढाणे साहिब हिकिड़ी पोस्ट रखी त इंतज़ार शलीगिरी साहिब जी अॼु सखर में तंज़ीम खे हिकु करण जे लाइ वेहक थींदी ऐं असांखे उन वेहक जी का बि ॼाण कान हुई। दोस्तनि मूंखां व्हाट्सएप ते फोन ज़रिए मालूमात कई। मां हिकु हिकु दोस्त खे जवाबु ॾियण जे बजाए इहो ज़रूरी सम्झो त मां पंहिंजे वाल तां उन जी तशरीह कयां जेका मां दोस्तनि तां तशरीह कई। असांजो इहो हुयो त जेकॾहिं इहे ॻाल्हियूं फाइनल स्टेज ते पहुचनि थियूं त पोइ मूंखे कश्मीर कंदकोट ज़िले जा दोस्त फोन कंदा ऐं त पोइ असां हिक ॿिए सां गॾु वेंदासीं। कश्मीर कंदकोट ज़िले जे दोस्तनि मूंखे फोन करे चयो उन शादीअ वारे ॾींहुं अञा को प्रोग्राम तय कोन थियो त चए साईं गुलाम रसूल ऐं साईं इंतज़ार शलीगिरी जन वटां असांखे मुसीबत मोट न आहे मिली ऐं तव्हांजा थोरा असां दोस्त त सिकंदर जतोई ऐं मां हिक ॿिए सां गॾु वेहूं मसइले जो हल कढंदासीं। मां दोस्तनि खे चयो त इंतज़ार शलीगिरी जे लाइ असां वटि हद खां वधीक एतिराम आहे। चयो त कहिड़ी जाइ ते वेहणु घुरिजे। मां चयो इंतज़ार शलीगिरी साहिब जिथे चवंदो उन सां का बि अञा काॾे का त को दफ़र जतोई में वेहिजे, सखर में वेहिजे या शिकारपुर में वेहिजे या जेकंबाद में वेहिजे। जे इंतज़ार शलीगिरी साहिब वेहणु चाहे थो तव्हां दोस्त कश्मीर कंदकोट खां पहुचो, मूंखे तव्हांजो हुकुम थींदो त मां पहिरें पंधु जेकंबाद वेझी पहुचंदुसि। इंतज़ार शलीगिरी साहिब अचो त मां सखर में सिकंदर जतोई वटि अचण जे लाइ तयारु आहियां, जंहिंमें साईं डॉक्टर अब्दुल जब्बार पोसो साहिब, मोहतरम साईं इंतज़ार शलीगिरी साहिब ऐं कश्मीर कंदकोट जा मुतफ़िक़ थी वियासीं। हिकिड़ो फार्मूलो मुंहिंजी ज़िद हुई त न सिर्फ़ु फार्म भरिया वञनि। साईं इंतज़ार शलीगिरी साहिब जी ज़िद हुई त फार्म जेके आहिनि उहे सिर्फ़ु असां वारा बाल हुजनि ऐं तव्हांखे इजाज़त ॾिजे त तव्हां जेको आहे फार्म भरियो। असां चयो त ईअं न थींदो, फार्म सभिनी जा कैंसिल हुजनि ऐं ॿीहर फार्म भरिजनि। पिरासत मई महीने जे शुरूआत में मरकज़ जो भरिजी वञे। इंतज़ार शलीगिरी साहिब चयो त मां तव्हां वटि हुज ऐं उमेद खणी आयो आहियां। मां त तुंहिंजे लाइ हद खां वधीक इज़त आहे। साईं जे महिल कार में वेहे पियो, साईं खे गाॾीअ जो दरवाज़ो खोले साईं जे निबड़ी करे चयोमांसि वेहारियो मां साईं इंतज़ार शलीगिरी, हाणे जेकॾहिं तव्हां मूंखे हुकुम कंदव त तंज़ीम हिकु थिए, तूं कुर्बानी ॾे त असां जेके दोस्त आहियूं पेटी अलब खे तव्हां हिकु कयो। सिकंदर जतोई हाजी साहिब जे लाइ जेकॾहिं प्रेस सेक्रेटरियूं ऑफिस सेक्रेटरी जी ॻाल्हि कंदव पंधु करे आयो आहियां। तंज़ीम हिकु थिए असां ईअं करण जे लाइ बि तयारु आहियूं, पर दोस्तनि खां फार्म न भरायो। जंहिं चयो त मां दोस्तनि सां सलाह करे पोइ वापसि पोइ तव्हां असां पाण में दोस्ती ऐं भाइरी वारो माहौल थी वियो त थी सघे थो तव्हां असां हिक ॿिए सां गॾिजी बि सघूं। दोस्तनि चयो त असां तव्हांखे 2-3 ॾींहंनि खां पोइ जवाबु ॾींदासीं। मोहतरम इंतज़ार शलीगिरी साहिब खां के पंहिंजा दोस्त नाराज़ हुया। उनखे परचाइण जे लाइ इन पासे जे साईं वियल हुयो। साईं अब्दुल शकूर सालिक खे फोन कयो त मूंखे तव्हां सां कचहरी करणी आहे। साईं मोहम्मद शरीफ तुनिया साहिब जेको साबिक़ सदर आहे ठठे ज़िले जो, उनखे उन्हनि सां राति रहियो। उन्हनि चयईंसि त तव्हां पेटी अलब खे नवां भरिजण घुरिजनि ऐं असां चऊं था त फार्म असां वारा हुजनि ऐं हुननि खे टाइम पीरियड मिलणु घुरिजे त उन्हनि में उहो फार्म भरनि। हुननि चयो त इहो असां सिकंदर सां ॻाल्हायूं था। इहा असांजे हिकिड़े ख़ैरख़्वाह दोस्त जे घर गॾिजाणी थी। मूंखे दोस्तनि फोन करे घुरायो राति जो। मूंखे दोस्तनि 10 बजे फोन कयो त तव्हांखे हैदराबाद अचिणो आहे। मूंखे हिते ज़ाती मजबूरी पियूं, पर मां चयो पेटी अलब जी तंज़ीम हिकु थिए थी त मां पंहिंजो पाण खे मयारी न कयां, मां दोस्तनि वटि ईंदुसि। मां साईं अतीक रहमान सोलंकीअ खे फोन कयो, असां हुते वेठासीं। होॾो साईं अब्दुल शकूर सारिन साहिब, साईं अतीक पंहिंजो मोहम्मद शरीफ तुनियो साहिब ऐं निसार अहमद मेमण साहिब, हेॾो साईं अतीक रहमान सोलंकी ऐं मां उते वेठासीं। दोस्तनि मूंखे वॾो दोस्तीअ में, प्यार में, मोहबत में मूंसां वॾी हुज हली त इन पॉइंट तो तव्हां लही वञो पेटी अलब जी इलेक्शन हिकु थिए। बाक़ी जेको तव्हां चओ था पीरियड उहो मई जे पहिरें हफ़्ते में सॼो प्रोसेस पूरो थियो। तंज़ीम खे हिकु करण जे लाइ पंहिंजी अना खे फना करण जे लाइ तयारु आहियूं। हूअं ई असांजे मथां इल्ज़ाम तराशी थिए थी त हाजी शफ़ी मोहम्मद सटियो ऐं सिकंदर जतोई पंहिंजी अना ख़ातिर पेटी अलब खे हिकु नथा ॾियनि, पर असां पंहिंजी अनाउनि खे कुर्बान कंदे असां दोस्तनि खे चयोसीं तव्हांजी इहा पॉइंट बि क़बूल आहे। मोहबत करण वारो माण्हू हूअं ई कस खाईंदो आहे। दोस्तनि उन महिल ई अॼु बि दोस्त उहे गवाह आहिनि
मुंहिंजो लाइव ॿुधंदा हूंदा। ग़लति बयानी करणु मुंहिंजी तबियत ई न आहे। दोस्तनि मोहतरम साईं इंतज़ार शरीगिरी साहिब सां फोन ते ॻाल्हायो। साईं चयो त जेकॾहिं सिकंदर जतो इहा ॻाल्हि क़बूल कई आहे त ईअं सम्झो त साईं जे तरफ़ां अञा ताईं अहिड़ो को बि रेस्पॉन्स न आहे आयो। मैं साईं मां तव्हां दोस्तनि सां ॻाल्हि करे आयो आहियां। हा, इहा ॻाल्हि बि असांजी लाज़मी हिक ॿिए सां थी त जेकॾहिं सिकंदर जतोई असांजी ॻाल्हि न मञींदो त पोइ सिकंदर जतोई ॾांहुं असांजो बाइकाट हूंदो। जेकॾहिं हो दोस्त असांजी ॻाल्हि न मञींदा त पोइ असां ॻाल्हि थी। साईं अब्दुल शकूर सारंग साहब इहा ॻाल्हि कई त इंतज़ार साहब जवाबु ॾिनो आहे त साईं गुलाम रसूल महर साहब वारा इन ॻाल्हि खे मञण लाइ तयारु न आहिनि। चई त साईं दरबार साहब उनखे जवाबु ॾिनो आहे। वरी साईं इंतज़ार शरीगिरी हुनखे चयो त मां साईं दरबार तंज़ीम खे कल्ह बि हिकु खण जी ॻाल्हि कई हुईसीं। असां अॼु बि पेटीएल जी तंज़ीम खे हिकु खण जी ॻाल्हि था कयूं। जेके दोस्त असांजे मथां इल्ज़ाम तराशी था कनि त हीअ पेटीएल खे हिकु खण जे मुंड में न आहिनि, जिन दोस्तनि जा मां नाला खया आहिनि। कशमोर कंदकोट ज़िले जे वफ़द जो नालो खयो आहे। साईं अब्दुल शकूर सारग सां गॾु जेके दोस्त हुया मां उन्हनि जो नालो खयो आहे। मुंहिंजी तबियत आहे त जॾहिं बि मां पेटीएल जी तंज़ीम जे हवाले सां किथे बि का वेक कंदो आहियां या असां उनजे साम्हूं ॻाल्हियूं रखियूं आहिनि, हिन लाइव प्रोग्राम अचण खां पोइ लाज़मी उहे दोस्त बे हक़ीक़त ते मुबनी कमेंट्स ॾींदा त पेटीएल जी तंज़ीम खे हिकु कोण में हाजी शफ़ी मोहम्मद सटियो ऐं सिकंदर जतोई जो किरदारु कहिड़ो आहे, उन्हनि हा कई आहे, उन्हनि अनाऊं ख़तमु कयूं आहिनि ऐं केॾनि दोस्तनि पेटीएल जी तंज़ीम खे हिकु कोण में संजी न सुभाणे लवाईंदासीं। पर असां इहो वाज़िओ सिंध जे उस्तादनि खे ॿुधाइण था घुरूं त पेटीएल तंज़ीम खे हिकु कोण में असां फिराक दिली जो मुज़ाहिरो कयो आहे, पर हुननि दोस्तनि पेटीएल खे तंज़ीम खे हिकु कोण में संजीदा न आहिनि। ऐं दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। जिते हुजो आवाज़ खे अलाह साईं आवाज़ रखे। महिरबानी। अनाउंस करी आहे ऐं तलकनि में पूरी सिंध अंदरि काफ़ी टाउन सिटी जो तलका चुभिजी आया आहिनि या बना मोकल थी आहिनि। हुन या उस्तादनि में इहो आहे त उहा नोटिफिकेशन असांखे ॾिना वञनि ऐं ॿियो तलकनि ज़िलनि ऐं डिवीज़न जो मर्कज़ जो शेड्यूल जारी कयो वञे। त उन ते असांजो पाण में इतफ़ाक़ थी वियो ऐं डिस्ट्रिक्ट डिपार्टमेंट वारनि सूमर ॾींहुं मीटिंग में सॾाई आहे। इंशाअल्लाह सिंधी उस्ताद खे ॿुधाइण आख़िरी हथ टाइम वञूं त तंज़ीम हिकु थी वञे। पोइ बख़ुदा साईं मूंखे अॼु ताईं इहो इन बारे में कोन आगाहियो आहे त मुंहिंजूं फलाणे सां ॻाल्हियूं थियूं न फलाणे सां ॻाल्हियूं न। अॼु साईं हिकु ॿिए ते एतमाद आहे न मुंहिंजो पर पुट ई हुन सां यकीन ॾियो त हाजी साहिबु जेको आउं फ़ैसिलो कंदुसि पोइ हाजी साहिबु क़बूल कंदो। मुंहिंजो इहा ज़रूरु कोशिशि हुई त जेके असांजे सिंध जे नौजवान जी आई आहे उनजे करे इहे शयूं काफ़ी माण्हू खे हज़म नथियूं थियनि। उहे चाहिनि था त कीअं कहिड़े नमूने डिफेंड पता कयो अलाह कंदो ओड़ी का शइ न ईंदी। बाक़ी पेटल जे क़िस्मत जा फ़ैसिला हक़ीक़त में हाणे जेके हाज़िर सर उस्ताद तई फ़ैसिलो आऊं हुजां इहा शइ क़बूल कोन करे हरगिज़ न। पर साईं सिकंदर जी शाबत हुजे। ख़ैर साईं सिकंदर जेका शइ कई आहे असां उन जा हिक ॿिए जा धणी आहियूं। बाक़ी हीअ ज़रूरु आऊं सभिनी दोस्तनि खे साईं सिकंदर जा जेके दोस्त आहिनि उन कहिड़ो तव्हांजो ॾोह कयो आहे त उन लाइ